बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आज़म। अॼु पाण एयरवाई न्यूज़ जो 3D एनिमेशन लोगो ठाहींदासीं। त दोस्तों शुरू कयूं था अॼु जो वीडियो। सभ खां पहिरीं कोरल मोशन स्टूडियो ओपन कंदासीं। हिते अचण खां पोइ दोस्तों हिन शेप ते क्लिक कंदासीं। ये दोस्तों हिते अची चुकी आहे। हाणे दोस्तों रीसाइज टूल सिलेक्ट करे ऐं शिफ्ट खे प्रेस करे हिन जी साइज़ वधाईंदासीं। ऐं हिते अची दोस्तों टेक्सचर पे क्लिक कंदासीं। ऐं हिते दोस्तों यादि रखियो त सभिनी ते चेक लॻल हुजे। जेकॾहिं कंहिं ते चेक न आहे लॻल त उन ते चेक लॻाए हिते जी फोटो सिलेक्ट कंदासीं। डबल क्लिक ऐं हिन ते क्लिक कंदासीं। हुन खां बाद में दोस्तों हिननि सभिनि खे पाण अनचेक कंदासीं। सिर्फ़ु हिन हिक खे चेक रहण ॾींदासीं ऐं हिते अची रोटेट टूल सिलेक्ट करे हिनखे थोरो फेराईंदासीं। फेराइण खां बाद में दोस्तों हिते अची एक्स प्लस ते क्लिक कंदासीं त हिन तरफ़ बि अची वेंदो। वरी दोस्तों हिनखे वापसि फेराईंदासीं। वापसि फेराइण खां बाद में दोस्तों हिनखे चेक कंदासीं, हिनखे अनचेक कंदासीं। वरी हिते अची क्लिक कंदासीं। हिते क्लिक करण खां बाद में दोस्तों एक्स माइनस ते क्लिक कंदासीं। हिन तरफ़ बि सेट थी वेंदो। अञा हिनखे फेराईंदासीं। हिते दोस्तों तव्हांखे उल्टो नज़र अची रहियो आहे त दोस्तों इन लाइ पाण हिते क्लिक कंदासीं। आख़िरी जेको बैक साइड वारो आहे हिन ते क्लिक करे ऐं हिनखे अनचेक कंदासीं। फ़क़ति हिनखे सिलेक्ट करे ऐं हिते अची ज़ेड प्लस कंदासीं त हीउ सेट थी वेंदो। हीउ दोस्तों तव्हां ॾिसी सघो था त लोगो सेट थी चुको आहे। हाणे दोस्तों हिते अची 0 प्रेस कंदासीं, इंटर। ऐं हुन खां बाद में दोस्तों रोटेट टूल सिलेक्ट कंदासीं ऐं हिते अची 200 कंदासीं, इंटर। ऐं दोस्तों हिनखे छिकेंदासीं 3 ते ऐं हिते अची हीउ क्लिक कंदासीं, इंटर करे वरी दोस्तों हिते हिक खे ड्राइव 0 लिखंदासीं, इंटर कंदासीं। वरी हिनखे छिकेंदासीं 160 ते। हिते अची दोस्तों हिते लिखंदासीं -160, इंटर। इंटर करण खां बाद में दोस्तों हिनखे शिफ्ट सां गॾोगॾु शिफ्ट खे प्रेस करे सिधो कंदासीं। सिधो थी चुको आहे। वरी हिनखे अॻिते खणी ईंदासीं 180 ते। 180 ते अची ऐं हिते लिखंदासीं 0, इंटर। वरी 0 खे ड्राइव 181 लिखंदासीं, इंटर कंदासीं। वरी हिनखे खणी ईंदासीं लास्ट में 200 ते ऐं हिनखे हिते 0 लिखी इंटर कंदासीं। हाणे हिनखे प्ले करे ॾिसंदासीं त दोस्तों तव्हां ॾिसी सघो था 3D एनिमेशन लोगो तयारु थी चुको आहे। हाणे हिनखे एक्सपोर्ट कंदासीं। उन लाइ फाइल ते अची एक्सपोर्ट वीडियो ते अची AVI ते क्लिक कंदासीं। डेस्कटॉप सिलेक्ट करे हिनखे नालो ॾींदासीं ARY। सेव कंदासीं। हीउ दोस्तों सेव थी रहियो आहे। हीउ सेव थी चुको आहे। हाणे दोस्तों हिनखे प्ले करे ॾिसंदासीं त दोस्तों तव्हां ॾिसी सघो था त पंहिंजो 3D एनिमेशन लोगो तयारु थी चुको आहे। त दोस्तों हाणे हिनखे कंहिं वीडियो में लॻाए ॾिसंदासीं त हीउ उते नज़र कीअं थो अचे। उन लाइ दोस्तों सभ खां पहिरीं पंहिंजो एडोब प्रीमियर प्रो ओपन कंदासीं। जेकॾहिं दोस्तों तव्हां वटि एडोब प्रीमियर प्रो आहे त सही आहे, न त तव्हां ॿियो को सॉफ्टवेयर बि इस्तेमालु करे सघो था। त दोस्तों एडोब प्रीमियर प्रो वीडियो एडिटर जेको आहे सो ओपन थी चुको आहे। हाणे हिते अची डबल क्लिक कंदासीं, को वीडियो ओपन कंदासीं। वीडियो ओपन थी चुको आहे। हाणे हिनखे खणी ईंदासीं हिते टाइम लाइन ते, ड्रैग ऐं ड्रॉप कंदासीं। हीउ दोस्तों वीडियो टाइम लाइन ते अची चुको आहे। वीडियो वारी टाइम लाइन खे थोरो वॾो कंदासीं। वरी दोस्तों हिते अची डबल क्लिक करे डेस्कटॉप सिलेक्ट कंदासीं ऐं हितां ARY जो लोगो ओपन कंदासीं ऐं हिनखे खणी ईंदासीं हिते।
हिनखे मथां लगाए ऐं हिनखे खणी ईंदासीं साइड में। हिनखे थोरो नंढो कंदासीं, ईंदासीं हेठि। वरी हिन जी कंट्रोल C कॉपी कंदासीं ऐं कंट्रोल V कंदासीं पेस्ट, ऐं हिनखे लॻाईंदासीं हिते हिन जे साम्हूं। हाणे दोस्तो वीडियो प्ले कंदासीं। तो दोस्तों उम्मीद है अॼु जो ही वीडियो तव्हांखे वणियो हूंदो, ऐं जेकॾहिं अॼु जो ही वीडियो तव्हांखे वणियो आहे लाइक कयो, शेयर कयो ऐं असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। ॿिए वीडियो ताईं ॾींदा पंहिंजे दोस्त खे इजाज़त। अला निगहबान।